अस्सलाम वालेकुम दोस्तों। स्ट्रॉबेरी जो फसल जो है वो गंबट जे बहारे जे कच्चे वारे इलाइक़े में पची तैयार थी मार्केट में पहुंची वियो आहे। जॾहिं त इलाइक़े जा सवें पूरे त पिणु रोज़गार सां लॻी विया। स्ट्रॉबेरी जे फसल जो ॿिज सवात मां घुरायो वेंदो आहे, जंहिं बैदि ज़मीन खे चङी तरह खेड़े अक्टूबर महीने में पोखाई कई वेंदी आहे। मुसलसिल 3 महीना फसल जी पालना कई वेंदी आहे, जॾहिं त पाणी, ज़रई भाण, दवाउनि जो पिणु ख़ासि ख़्यालु रखियो वञे थो। स्ट्रॉबेरीअ जो फसल 3 महीननि जे सख़्त महिनत बैदि फेबरवरी महीने में मेवो ॾियणु शुरू करे थो, जेको ज़ाइक़ेदार हुजण सां गॾु तमामु नाज़ुक थिए थो। मेवो तयारु थियण खां पोइ पैकिंग करे पंहिंजे मदद पाण तहत हैदराबाद ऐं कराची जे मंडियुनि ॾांहुं आबादगार मोकिलीनि था, तॾहिं त स्ट्रॉबेरी जे फ़ी एकड़ ते 6 लख रुपया ख़र्च अची वञे थो। हुकूमत जो को सहकार न हुजण करे स्ट्रॉबेरी जी ट्रांसपोर्ट करण में आबादगारनि खे सख़्तु ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। जी साईं, स्ट्रॉबेरी फसल आहे। हीउ तमामु लज़ीज़ मेवो आहे, तमामु खाइण में ज़ाइक़े वारो मेवो आहे। बाक़ी हिन ते ख़र्चु इलाही आहे, जेको खाइण वारे खे सही रेट नथो मिले। मंडीअ ताईं वञण में हिन जो इलाही ख़र्चो थी थो वञे, सही रेट नथो मिले, मुनाफ़ो बचे कोन थो पियो। सिंध हुकूमत पारां आबादगारनि सां सहकार न थियण करे लॻभॻि 2000 एकड़नि ते थींदड़ स्ट्रॉबेरी जी पोखाईअ में लगातार घटिताई अची रही आहे। हिन वक़्तु तक़रीबन 200 एकड़नि ते स्ट्रॉबेरी जी पोखाई थी आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत सहकार करे सखर ऐं खैरपुर में मंडियूं खोले त पूरे मुल्क में स्ट्रॉबेरी पहुचाए सघिजे थी, जंहिं सां स्ट्रॉबेरी जे फसल मां वधीक उपत हासिल करे सघिजे थी। सखर या खैरपुर में या कोई कहीं करीब इलाकों में इसकी जो मंडियों में बिक रहा हो नहीं, तो उसमें हमारा खर्चा बच जाएगा और हम जो है इससे और भी मुनाफ़ादा होगा। जीअं त तव्हां जेको आहे सो आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि जो जेको आहे हुकूमत खां इहो मुतालबो हुयो त असां जेको आहे स्ट्रॉबेरी जेका आहे उहा हैदराबाद ऐं कराचीअ ताईं मोकिलण में जेको आहे असांखे तमामु घणियूं मुश्किलातूं थियनि थियूं। हुननि जो सिंध गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो हुयो त स्ट्रॉबेरी जा जेका मंडी आहे उहा खैरपुर ऐं सखर में क़ाइमु कई वञे।